झूलेलाल, मुंहिंजो नालो अंश पाखीजा आहे। मां स्वामी विवेकानंद इंग्लिश प्राइमरी स्कूल में पढ़ंदो आहियां। मां हर्ष तव्हांखे सिंधी पोयम ॿुधाइण वारा आहियां। हिकिड़ी हुई बारी, हिकिड़ी हुई बारी, सुनांग जी हुई नानी, सुनांग जी हुई नानी, सादे दर्जी हुई ॾाढी, सादे दर्जी हुई ॾाढी, सकुते जी हुई काकी, सकुते जी हुई काकी, चीते जी हुई चाची, चीते जी हुई चाची, सबोरे जी हुई भेड़, सबोरे जी हुई भेड़, साहे जी हुई शेर, साहे जी हुई शेर, सपोप जी हुई पुफी, सपोप जी हुई पुफी, माकोरे जी मासी, माकोरे जी मासी, सहुई सिरन जी सस, सहुई सिरन जी सस, जिते हले न कंहिंजो वस, जिते हले न कंहिंजो वस, हिकिड़ी हुई रानी हुई सियानी, रानी हुई सियानी, जंहिंजी हुई बानी, जंहिंजी हुई बानी, अहिड़ी हुई बारी, अहिड़ी